रियासती भरिसां क़ौमी शौरा तां हथियारबंदनि कार सवार मुबैना तौर नौजवान नारी खे खंभण जी कोशिश के रणिन करण ते हथियारबंद फरार थी विया। मुतासिर नारी जे वारसनि सां गॾु प्रेस क्लब आॾो सख़्त एहतजाज नोटिस वठण जो मुतालबो। भिरिया रोड वासी नारी पीउ माउ सां गॾु नौशरो फिरोज़ कोर्ट खां सुनवाई खाई वापसि अची रही हुई त वाक़ियो पेश आयो। इन सिलसिले में नौजवान नारी गुलनाज़ मल्हा ॿुधायो त नौशरो फिरोज़ जी कोर्ट मां सवाई खाई वापसि अची रही हुयसि त रियासती भरिसां क़ौमी शौरा ते हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती मूंखे कार में खणी खंभण जी कोशिश कई, जॾहिं त रड़ियूं करण ते हथियारबंद कार समेत फरार थी विया। जिते मुतासिर नारी गुलनाज़ मल्हा जी अमर रहमत ख़ातून पीउ करीम बख़्श मल्हा नदीम मल्हा ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो त असां नौशरो फिरोज़ कोर्ट मां सुनवाई था वापसि अचूं पिया त भिरिया क़ौमी शौरा ते हथियारनि जे ज़ोर ते काशिफ मल्हा, आसिफ मल्हा, कादिर बख़्श मल्हा, अयूब मल्हा नौजवान नारी गुलनाज़ मल्हा खे खंभण जी कोशिश कई। मज़ाहमत बाद हू फरार थियण में कामयाब थी विया। जॾहिं त असां भिरिया थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराइण लाइ पहुतासीं त थाणे तां असांखे धिका ॾेई ॿाहिरि कढियो वियो। हुन चयो त साॻी जवाबदारनि पहिरियां बि नारी अगवा कई हुई, जंहिंजा केस अदालत सॻुड़ी में हलंदड़ आहिनि। हुननि IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खां घुर कई त ख़ुदारा असांजी जानियुनि खे ख़तरो आहे, तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।